वज़ीर आज़म शहबाज शरीफ 5 ॾींहनि जे दौरे ते चीन पहुची वियो। शेंज़न शहर आमद ते चीनी अख़्तियारनि पाकिस्तान में चीनी सफ़ीर ॿियनि तरफ़ां संदसि शानदार आजा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क तरक़ी खुशहाली जी वाट ते हली रहियो आहे। चीन हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो भाइरनि वांगुरु साथ ॾिनो आहे। चीनी सीड़पकाई सां लोड शेडिंग जो मसइलो हल कयो वियो। चीन दुनिया जे ॿिए वॾे मुआशी फ़ौजी ताक़त आहे। चीनी सदर सां ॻाल्हियूं करे नवनि मुआहदनि ते सहियूं कयूं वेंदियूं। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती लाज़वाल रिश्ते में वधा आहे। ॿिन्ही मुल्कनि में मिसाली दोस्तीअ जो को बि मट नाहे। पाकिस्तान ऐं चीन पहिरें ॾींहं खां हिक ॿिए मथां तमामु घणो एतमाद कनि था। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति बहस। तहरीक इंसाफ़ इंट्रा पार्टी चूंड कराए हा त सभु मसइला हल थी वञनि हा। पार्टी सरबराह जे वज़ीर आज़म थियण खां मसइलो पैदा थियो। छा तहरीक इंसाफ़ या आज़ाद उम्मीदवारनि बेट जे निशान लाइ दरख़्वास्त ॾिनी? जेकॾहिं बेट जो निशान न मिलियो त चैलेंज छो न कयो? आज़ाद उम्मीदवार सुन्नी इत्तेहाद काउंसिल में न वञनि हा त पीटीआई चई पई सघे त मख़सूस सीटूं संदन हवाले कयूं वञनि। चीफ जस्टिस सियासी पार्टीअ खां चूंड निशान खसण सां तकरार पैदा थियो आहे। जस्टिस मुनीब अदलिया बुनियादी हक़नि जी मुहाफ़िज़ आहे। भारतीय आम चूंडुनि में इंतहा पसंद पार्टी बीजेपी जो 2 भाङे 3 अक्सरियत हासिल करण जो ख़्वाब टुटी वियो। शुरूआती गैर हतमी नतीजनि में कांग्रेस ऐं इत्तेहादी पार्टियूं 234 सीटुनि ते अॻिते। बीजेपी खे 239 सीटुनि ते सरसी। नरेंद्र मोदी जे मैंडेट हटाई खां पोइ स्टॉक मार्केट क्रैश। सिंध जे इतलाफ वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीटीआई ॾफेड़ विरहाइण ऐं इदारनि खां नफ़रत जी ॻाल्हि ज़हननि में भरे रही आहे। पीटीआई बानी जो शेख मुजीब वारो मौक़िफ़ वाज़े करे थो त मुल्क टोड़ण चाहे थो। कॾहिं इस्लामाबाद ते चढ़ाई जी धमकी त कॾहिं वरी मुल्क टोड़ण जूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। इक़्तिदार न मिलण ते शेख मुजीब खे हीरो करार ॾियणु पाकिस्तान जी तारीख़ क़ौमी पॉलिसीअ जी भञगड़ी आहे। ओभर पाकिस्तान खे खंजर बणाए रियासत जे साह वारी रग ते रखणु अफ़सोस जो अमल आहे। हैदराबाद जे इलाइक़े प्रीटाबाद में गैस सिलेंडर धमाके जा वधीक 4 ज़ख़्मी। कराची जे अस्पताल में फोतुनि जो अंग वधी 18 थी वियो। 15 वरहनि जे अब्बास उमेर असद, 13 वरहनि जी अलीशा ऐं चिंची रिक्शा ड्राइवर दमधणी हवाले कयो। वाक़े सबब इलाइक़े में सोग जी लहर बरक़रार। शेखाबाद में पुलिस जी मुबैना तशद्दुद में नौजवान फोत। इमरान अली कट्टू जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। एसएसपी सलीम शाहबाग जो नोटिस वरितो। एसएचओ समेत 4 पुलिस एहलकार क्वार्टर गार्ड केस दाख़िल करण जो हुकुम। ऐं T20 वर्ल्ड कप में अफगानिस्तान योगेंडा खे 125 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। 184 रन्सुनि जे जवाब में योगेंडा जी टीम 58 रन्सुनि ते ढेर।